आशिक अली भुट्टो साहब तालके कासमा जे सदर साईं निज़ामुद्दीन कंवर साहब, असांजा दोस्त तालके बाराड़ी खां आयल मज़हर अली सोलंगी साहब ऐं हिते तमामु दोस्त जेके सीनियर वेठल आहिनि, सभिनी खे अस्सलाम वालेकुम। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे त साईं निसार जेको आहे त उन्हनि जे लफ़्ज़ ई कोन्हनि के। साईं निसार जे लाइ जेतिरा लफ़्ज़ चइजनि तेतिरा घटि आहिनि, असां वटि लफ़्ज़ ई कोन्हनि के जो हक़ीक़त में बीही करे असां ॻाल्हायूं हुन ते, असां वटि लफ़्ज़ ई उहे कोन्हनि के। ऐं असां साईं निसार मां इहा उमीद था रखूं, असांजो वॾो आहे ऐं असां जे मथां हुनजो हमेशह शफ़क़त जो हथु रहंदो ऐं असां इहो नथा महसूसु कयूं त साईं निसार को असां खां अलॻि आहे या रिटायर थी वियो आहे। साईं निसार असां सां हमेशह गॾु आहे, गॾु रहंदो। जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं तेसीं ताईं असां साईं निसार खे ईअं करे सम्झो पंहिंजे कुलनि ते खणी हलंदासीं। असां भली साईं आशिक़ हुजे या जेके बि ॿिया दोस्त आहिनि या जेके बि असांजा साथी आहिनि, उन्हनि जो सरपरस्त आला जेको आहे उहो साईं निसार रहंदा आहे। पर असां कॾहिं इहो महसूसु न आहे की साईं जेको आहे सिर्फ़ु तालके जे लाइ आहे। पर मूं साईं खे हमेशह इन नज़र सां ॾिठो आहे, पंहिंजो वॾो करे, भली चारई तालका हुजनि, किथे बि कंहिं तालके में प्रोग्राम थियो आहे, पर मां साईं खे पाण सां गॾु खणी वियो आहियां। त हिकिड़ो असांजो वॾो आहे ऐं वॾे जी हैसियत सां जिथे बि प्रोग्राम थींदा आहिनि चइनि तालकनि में, पर मां साईं खे गॾु पाण सां खणी वेंदो आहियां। हाणे अलाए छो नथो हले, कल्ह टियों ॾींहुं बि चयोमांसि त मुंहिंजो हलनि था प्रोग्राम अचे, यार हाणे त मां रिटायर थी आहियां बाबा। असांखे जंहिं महिल तव्हां इहे लफ़्ज़ था चओ त रिटायर थी आहियां त असांखे तकलीफ़ थी थिए। असांजे अॻियां सभिनी दोस्तनि जे अॻियां मां हथ ॿधी इहा गुज़ारिश कंदुसि त असांखे कॾहिं इहो लफ़्ज़ न चए त मां रिटायर थी वियो आहियां। असां चऊं था त साईं जिथे बि असां हलूं तव्हां असां सां गॾु हुजो। असां इहो लफ़्ज़ कतल ॿुधणु नथा चाहियूं त भाई मां रिटायर थी वियो आहियां। असां तव्हांखे सम्झूं ई कोन था त तव्हां रिटायर थिया आहियो। पोइ जेको आहे असां तव्हांजा हथनि जा बूटा लॻाइल आहियूं, असां तव्हांजे हथनि जा बूटा लॻाइल आहियूं, उन्हनि बूटनि खे सदाईं तव्हां पाणी ॾींदा रहो। असां इहो चाहियूं था त तव्हांजो साथ, तव्हांजी जेकी सरपरस्त आला आहे, जेकी असांजी जेको तव्हां सॼी ज़िंदगी जेकी ख़िदमत कई आहे, सॼी ज़िंदगी जेको तव्हां पिरायो आहे, उन मां कुझु असांखे बि जेको आहे वॾ विरासत करे ॾियो, असांखे बि कुझु ॾियो उन्हनि शयुनि मां। पर उहा शइ तॾहिं मिलंदी जॾहिं असां तव्हां 24 कलाक गॾु रहंदो, गॾु हलंदासीं, प्रोग्रामनि में किथे वेंदासीं, कचहरियूं थींदियूं, ज़ाहिर दुनियादारी आहे। त जॾहिं ॿाराड़नि में हिते तक़रीबन जेके बि आहियूं सभु ॿाराड़नि जा आहियूं, शहर जो केर बि कोन्हे। ॿाराड़ियुनि में जॾहिं असां जा वॾड़ा जेके आहिनि उहे वेहंदा हुया त नंढड़ा जेके आहिनि उहे पासनि में पंहिंजे सां वेहारींदा हुया ताकी हू मुआशिरे खे ऐं दुनिया खे सम्झी सघनि। हक़ीक़त इहा आहे त मां तंज़ीमी तौरु न हुयुसि, पर मूंखे साईं जो तमामु वॾो सहारो ऐं साईं तमामु घणो जेको आहे सो मूंखे सम्झाईंदो हुयो। हालांकि दड़का बि ॾींदो हो, दड़का ॾींदो बि आहे बल्कि, पर असां इहो हिकिड़ा रिश्ता आहिनि न, हिकिड़ा रिश्ता आहिनि। जॾहिं असां कंहिंखे वॾो कयूं था पिया त उनजा दड़का बि सहंदासीं, उन जूं सभु शयूं जेके आहिनि उहे असांखे बर्दाश्त करणियूं, असां कंदा रहंदासीं इंशाअल्लाह। असां साईं जे लाइ हमेशह दुआगू आहियूं त अल्लाह साईं जी जेकी बक़ाया ज़िंदगी आहे उहा इज़त ऐं आबरू सां पंहिंजो इज़त सां वक़्तु गुज़ारे। असां हमेशह साईं जी शफ़क़त में रहंदासीं, भली साईं आशिक़ हुजे, साईं फज़लपुर शाह हुजे, साईं अली नवाज़ अबड़ो हुजे या खणी मां ई आहियां। मुंहिंजो मौसम आहे साईं निसार। मां किथे बि हूंदुसि, कहिड़ी बि जॻह ते, पर मुंहिंजो उस्ताद, मुंहिंजो सरपरस्त आला, मुंहिंजो वॾो भाउ साईं निसार आहे। असांजो दुआऊं, असांजो मोहबतूं साईं सां हमेशह गॾु आहिनि। अलाह साईं जिथे बि हुजे साईं असां उन सां गॾु आहियूं, जहिड़े बि हाल में हूंदासीं असां गॾु आहियूं। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे दुनियादारी आहे, हीउ सिस्टम अलाह साईं अहिड़ो रखियो आहे, हिकिड़ा वेंदा हिकिड़ा ईंदा। अॼु साईं जेको आहे सो रिटायर थियो आहे,
सुभाणे वरी असांजो वारो ईंदो वरी असां सुभाणे जेको आहे नवां ॿिया दोस्त आणींदासीं जेके असांजे जॻहियुनि ते अची ऐं जेको आहे संभालनि बहरहाल असां खां जेको थियो आहे जेकी बि कई आहे उहा साईं जी शफ़क़त में या साईं जी हिन में हिननि सां ख़िदमत कई आहे सो असां हमेशह साईं जे लाइ दुआ घुरंदासीं अलाह करे साईं ख़ुशि हुजे आबाद हुजे ऐं असां साईं मां उहा उमेदु था कयूं त साईं असांजे लाइ हमेशह दुआऊं घुरंदो रहे महिरबानी